सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह माली साल 2024 ऐं 23 जा हदफ़ हासिल करण ते सिंध रेवेन्यू बोर्ड के शाबाशी ॾिनी आहे। SBRO रेवेन्यू गॾु करण जे हदफ़ खे उबूर कंदे हिकु अहम कामयाबी हासिल कई आहे। जून 2024 में 28 अरब रुपया गॾु करण हिकु महीने में सभ खां वधीक रेवेन्यू गॾु करण आहे। सैयद मुराद अली शाह चयो त SBR माली साल 2023-24 दौरान 237 अरब रुपया रेवेन्यू गॾु करे शानदार कामयाबी हासिल कई आहे। हिन माली साल 235 बिलियन रुपयनि जो हदफ़ रखियो वियो हो। अहम ख़बर सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह साल 2023-24 जा हदफ़ हासिल करण ते सिंध रेवेन्यू बोर्ड के शाबाशी ॾिनी आहे। SBR रेवेन्यू गॾु करण जे हदफ़ खे उबूर कंदे हिकु अहम कामयाबी हासिल कई आहे। जून 2024 में 28 अरब रुपया गॾु करण हिकु महीने में सभ खां वधीक रेवेन्यू गॾु करण आहे। SBR माली साल 2023-24 दौरान 237 अरब रुपया रेवेन्यू गॾु करे शानदार कामयाबी हासिल कई आहे। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह माली साल 2023-24 जा हदफ़ हासिल करण ते सिंध रेवेन्यू बोर्ड के शाबाशी ॾिनी आहे। SBR रेवेन्यू गॾु करण जे हदफ़ खे उबूर कंदे हिकु अहम कामयाबी हासिल कई आहे। वॾे वज़ीर जो इहो चवणु आहे जून 2024 में 28 अरब रुपया गॾु करण हिकु महीने में सभ खां वधीक रेवेन्यू गॾु करण आहे। SBR माली साल 2023-24 दौरान 237 अरब रुपया रेवेन्यू गॾु करे शानदार कामयाबी हासिल कई आहे। हिन माली साल में 235 बिलियन रुपयनि जो हदफ़ रखियो वियो हो।